कबीर खां आवाज़ न्यूज़ जे तालका रिपोर्टर मसूद अहमद सैतो जी रिपोर्ट मुताबिक कोचड़ी कबीर लग पास्को जे ऑफिस ते समय आबादगारन जो एहतजाजी मुज़ाहिरो मुज़ाहिरे के खिताब कंदे उस्ताद सदोरो खान मरी, उस्ताद गोस बख्श सैतो, वडेरो तनवीर सैतो, रेस अब्दुल रज़ाक मरी, रेस गुलाम नबी मरी, फ़कीर मोहम्मद बोयो ऐं ॿियनि खिताब कंदे चोथा पास्को इंस्पेक्टर फैज़ान अली मेमन, एसी मेहरापुर, मुख्तियार कार मेहरापुर ऐं तपेदार मिली भगत करे बारदानो पैसनि एवज़ उन्हनि माण्हुनि खे ॾिनो आहे जंहिं वटि हिक जी रेब बि ज़मीन जी कोन्हे ऐं वॾनि वापारियुनि खे बारदानो विकिरो करे असां आबादगारनि सां ज़ुल्म कयो आहे। जॾहिं त अॼु सभु आबादगार गॾिजी पास्को ऑफिस पहुतासीं जिते लिस्ट चेक कई जंहिंमें एरिया जे कंहिं बि आबादगार जो नालो कोन हुयो। उन्हनि माण्हुनि जा नाला हुआ जिन वटि विहण लाइ बि प्लाट कोन्हे ऐं वॾनि वापारियुनि जा नाला हुया। जॾहिं त पास्को इंस्पेक्टर ऐं एसी मेहरापुर, मुख्तियार कार मेहरापुर ऐं तपेदार कोचड़ी कबीर असांजी फ़ोन खणण जे लाइ तयारु कोन्हनि। असां पास्को ऑफिस पहुतासीं त इंस्पेक्टर ऑफिस छॾे फरार थी वियो। असां आला ऑफिसर ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सूमर जे ॾींहुं पास्को ऑफिस अॻियां तारीख़ी धरणो हणंदासीं। मंजूर ना मंजूर ही लिस्ट असांखे ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, ही लिस्ट असांखे ना मंजूर, असां इंसाफ़ कयो वञे। असां सभु उहिदेदारनि खे चऊं था असां इंसाफ़ कयो वञे। ही लिस्ट जेकी आहे हथ जी ठहियल आहे जंहिंमें का बि सदाकत न आहे, हिनजी जांच कयो वञे। हे कागज़ असां वटि असांखे का बि हिकु ॿोली न मिली आहे जंहिंमें टोटल असां ज़मीनदार आहियूं। का गॾा गाॾे जे नाले आहे लिस्ट 100 ॿोली निकितल, का भाॼी वारे जे नाले आहे, का पटे वारे